ان کے آنے کی خوشی تھی کہ معجزہ تھا کوئی، ان کے آنے کی خوشی تھی کہ معجزہ تھا کوئی، سانس تھمسی گئی اور دل کو دھڑکتے گئے۔ धण थी विया जिंद हिकिड़ी ऐं वीचार धण थी विया पाव जी दिल मथां बार मण थी विया। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बज़म महरान स्टूडियो में अवांजो होस्ट साले बबर पंहिंजी टीम समेत तव्हांखे सलाम पेश करे थो। दोस्तों उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं सिंध जे हिकिड़े इंतिहाई ख़ूबसूरत शहर टंडोलायर में, ऐं टंडोलायर जे पासे में हिकिड़ो ॻोठु आहे बका डायरी, उते मौजूदु आहियूं। ऐं अॼु असांजी हिकिड़े इंतिहाई ख़ूबसूरत शाइर सां मुलाक़ात आहे। शायदि पाण तमामु ॾाढो सुठो लिखनि था ऐं तरण में बि ॾाढो ख़ूबसूरत पढ़नि था। संदसि नालो यकीनन जेको सिंधी जेके शाइरी जी दुनिया आहे उन में तमामु घणो मक़बूल तरीन आहे। ऐं संदन जेको नालो आहे उहो आहे सईदुल्ला मंगणहार। ऐं पाण जेको शाइरीअ में तख़लुस रखनि था उहो सईद मंगणहार जे नाले सां मशहूरु आहिनि। अचो तव्हां सभिनी जी अॼोके महिमान सां मुलाक़ात करायूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं ख़ुशि वेठा आहियो, तबियत ठीकु आहे, सभु ख़ैरियत आहे? अल्लाह जा एहसान। सही साईं, सभ खां पहिरीं त नाज़रीन सां पंहिंजो तारफ़ कराए छॾींदा, मुकमल तारफ़। जी साईं, मुंहिंजो नालो सईदुल्ला मंगणहार ऐं चंबल रोड मिठन छापारो हिते रहंदा आहियूं। ऐं नालो जेको शाइरी जे हिसाब सां सईद मंगणहार सां आहे। वाह 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 वाह, तमामु बहितरीन। साईं कॾहिं खां शाइरी जी शुरूआति कई तव्हां? शाइरी साईं पहिरीं तक़रीबन मुंहिंजे ख्याल में 91-92 खां अच्छा, कचो पिको लिखंदासीं। वाह वाह। पोइ कुझु सुठनि उस्तादनि जे वर चढ़ियासीं ऐं थोरो लगाव बि हो, शौक़ु बि हो, सही त थोरो शाइरी जे क़ाइदे क़ानून जी थोरी घणी अञा ताईं ख़बर पई आहे। सही। सही साहब, तव्हांजा किताब अची चुका आहिनि शाइरीअ में? न साईं, किताब न, बाक़ी हिकिड़ो सुबुह ईंदो हो रसालो, उन में कुझु शाइरी ईंदी, ॿियो अमरता उन में कुझु शाइरी ईंदी। सही। बाक़ी किताब जो मवाद त आहे जी हा, किताब मवाद जो। वाह 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 वाह, तमामु बहितरीन। साईं सही साहब, असांखे भला को पंहिंजे अलाह जे ॾिने मज़ा को गज़ल को शाइरी का असांखे थोरो इनायत कंदा? सवा तो जे कंहिंजे रुकू में झुकनि, सवा तो जे कंहिंजे रुकू में झुकनि, कढी मां छॾियां जे अखियूं शिरक कनि। वाह 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 वाह, कढी मां छॾियां अखियूं जे शिरक कनि। वाह वाह। सवा तो जे कंहिंजे रुकू में झुकनि, कढी मां छॾियां जे अखियूं शिरक कनि, न जंहिं साह ते सूर सिक जी लहे, न जंहिं साह ते सूर सिक जी लहे, उहे साह हरगिज़ न मूंखे खपनि। वाह 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 वाह। कज़ा ही हयाती थिए थी त थिए, कज़ा ही हयाती थिए थी त थिए, कज़ा कीअं दीदार तुंहिंजा कजनि। वाह 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 वाह। उहे कीअं सजदो सहू कनि सईद, उहे कीअं सजदो सहू कनि सईद, नज़र जिन ते छुरियूं जिन ते तुंहिंजी नज़र जूं फिरनि। उहे कीअं सजदो सहू कनि सईद, छुरियूं जिन ते तुंहिंजी नज़र जूं फिरनि। वाह वाह। सवा तो जे कंहिंजे रुकू में झुकनि, कढी मां छॾियां जे अखियूं शिरक कनि। वाह 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 वाह, तमामु बहितरीन तमामु बहितरीन। अदड़ीअ खे न करे विहारजो हिते, अमी अदड़ीअ जो तारीफ़ कराइजो। अदी हिते थी वियो, ओ 30 में सही। वाह वाह वाह। ही भला ही अदड़ी तव्हांजी न्याणी आहे? सही, मुंहिंजी ॾोहिटी आहे। ॾोहिटी आहे तव्हांजी? माशाल्लाह माशाल्लाह। छा नालो आहे? नूर फातिमा। नूर फातिमा, माशाल्लाह, बहितरीन तमामु। साईं सही साहब, भला तव्हां ज़िंदगीअ में कंहिं अदबी प्लेटफॉर्म सां जुड़ियल रहिया, के इदारा तव्हां ठाहिया जोड़िया? असांजो उस्ताद हुयो हिकिड़ो, ऐं माइटी बि हो, सुठो शाइर हो उस्ताद मोहसिन मंगणहार। ऐं ईअं लिखंदो हुउसि, हुनखे ॾेखारींदुसि कची बेकी शाइरी, तूं मुंहिंजी इस्लाह कंदा, पर चई त तव्हां हलो अदबी संगत टंडोलायर, सिंधी अदबी संगत, सिंधी अदबी संगत शाख टंडोलायर। तॾहिं सलीम थिबो, डॉक्टर सलीम थिबो, उनजी जॻह में थींदी गॾिजाणी। फर्स्ट टाइम मुंहिंजे ख्याल में 92 जो हो,
टाइम वाह वाह जो उते पहुतासीं त पोइ उते ॾिठोसीं इहो माहौल त हिते इस्लाह थिए थी वाह वाह तनक़ीद पोइ हुन सां जुड़ियल ई रहियासीं सही ऐं हींअर बि अदबी संगत शाख टंडोलाया जे सम्झो त असांजे जॉइंट सेक्रेटरी आहियां माशाल्लाह ज़बरदस्त सही भला तव्हांखे सरकार जे तरफ़ां या जेके इदारा आहिनि उन्हनि जे तरफ़ां का मन्ता एवार्ड को सर्टिफिकेट या तव्हांजे शाइरी छपाइण जे लाइ को तव्हांखे उन्हनि जी तरफ़ां को अहिड़ो ऑफर थी करे न साईं ऑफर न बाक़ी हींअर वता फ़कीर जो उर्स हुयो कुझु साल पहिरीं हुन में शील्ड ॾिनियूं नाले सां उहो कहिड़े इदारे इंतिज़ामिया कराईंदी आहे इंतिज़ामिया जी हा कराईंदी आहे सही इहो मुशाइरो इंतिज़ामिया उहो कराईंदी लोकल सतह ते आहे उन्हनि बाक़ी सरकार या उहो गवर्नमेंट मथे को बि अहिड़ी का ॻाल्हि कान्हे सही कंहिं बि क़िस्म जी माना न, उन्हनि जी तरफ़ां का सपोर्ट न आहे का बि थींदी कान्हे सही सही साईं ज़िंदगी यकीनन हिकिड़ो सफ़र आहे भला को ज़िंदगीअ जो को ख़ूबसूरत सफ़र असां सां शेयर कयो ज़िंदगी जा सफ़र हाणे छा आहे जो हिकिड़ो क्लास हूंदा आहिनि मुंहिंजो वालिद साहबु ड्राइवर ट्रक हलाईंदा ऐं ड्राइवर आहे मूंखे यादि आहे नंढो ई हुउसि हिकिड़ो मोहबत थो ॿुधायां वालदेन जी जीपुनि जो दौरु हूंदो हो जीपनि जो जी दौरु हा सही विल्स 52 हिकिड़ी जीपू हलंदियूं कार न हलंदी मुंहिंजो वालिद साहबु हलाईंदो ऐं असांजे ॻोठ में टंडू मोहम्मद ख़ान में असांजा अज़ीज़ वेठल आहिनि उते हिकिड़ी दरगाह आहे दूल्हा सरकार दूल्हा सरकार जी हा जी त राति जो 2:30 बजे बसि मूंखे ईअं ज़िद थियो ॿाराणो ज़िद 6-7 साल उमिरि हुई त आऊं मूंखे वठी हलो अच्छा दूल्हा सरकार ते बाबा हीउ टाइम कहिड़ो आहे ॿाहिरि मुंहिंजो चाचो मरोम फुट थी वियो बाबा खां नंढा हुआ उहो आयो चई बाबा छो पियो रोए चई ज़िद पियो करे ऐं गाॾी जीप ते बीठल हुई सही चइजे ज़िद करे पियो त पोइ हलो 2:30 पिया थियनि चई भले छा थी पियो वाह वाह हलो सही ऐं उन टाइम उते गाॾी में वेठासीं ऐं वञी उते 3-3:30 बजे पहुतासीं ज़ियारत कईसीं वरी माइट ॾींदी वियासीं त अॼु यादि अचे थो त इहे हिकिड़ो अजीब सफ़र हो ज़िंदगीअ जो ऐं ॿाराणो हिकिड़ो माइटनि जी बि मोहबत वाह 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 हींअर त अहिड़ो दौरु आहे जो केरु चाचो हुजे मामू हुजे सभु को पंहिंजे हिसाब पर हू चाचो असांखे पंहिंजे बचनि वांगुरु पीउ चए पियो बाबा इलाही टाइम थी वियो चाचो चयो न हल चवे पियो त वठी वाह 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 तमामु सही साईं असांखे भला को वरी अञा को गज़ल को शेर को नज़म असांखे पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा अच्छा ऐं थोरो उर्दू में बि लिखंदो आहियां वाह वाह इहो त तमामु बहितरीनु आहे तव्हां उर्दू में बि शाइरी जी कयो हा था अच्छा वाह 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 हिकिड़ो गज़ल उर्दू जो आहे हमने सहरा पे बादलों को गरजते देखा हमने सहरा पे बादलों को गरजते देखा बारिशों को समंदरों पे बरसते देखा वाह वाह हमने सहरा पे बादलों को गरजते देखा बारिशों को समंदरों पे बरसते देखा उनके आने की खुशी थी कि मौजज़ा था कोई उनके आने की खुशी थी कि मौजज़ा था कोई सांस थम सी गई और दिल को धड़कते सांस थम सी गई उनके आने की खुशी थी कि मौजज़ा था कोई सांस थम सी गई और दिल को धड़कते देखा वो जो औरों पे सदा करते रहे हैं साया वो जो औरों पे सदा करते रहे हैं साया उन दरख्तों को कड़ी धूप में जलते हुए क्या बात है क्या ख्याल है मुकर्रर वो जो औरों पे सदा करते रहे हैं साया उन दरख्तों को कड़ी धूप में जलते देखा चश्मे जाना से उजालों की तमन्ना थी जिन्हें चश्मे जाना से उजालों की तमन्ना थी जिन्हें उनको जुल्फों के अंधेरों में भटकते देखा क्या ख्याल है चश्मे जाना से उजालों की तमन्ना थी जिन्हें उनको जुल्फों के अंधेरों में भटकते देखा कौन जाएगा सईद उनकी अयादत के लिए कौन जाएगा सईद उनकी अयादत के लिए
जिनको हालात के बिस्तर पे तड़पते क्या ख्याल है, क्या ख्याल है सैयद भाई। कौन जाएगा सईद उनकी अयादत के लिए आहा, जिनको हालात के बिस्तर पे तड़पते देखा हमने सहरा पे बादलों को गरजते देखा बारिशों को समंदरों पे बरसते। वाह 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 वाह, क्या क्या बात है, क्या बात है, क्या बात है। वाह 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 वाह, सही सही, तमामु बहितरीन। ऐं तव्हांजी उर्दू त यकीनन ॾाढी ख़ूबसूरत शाइरी आहे, ऐं तव्हांजी सिंधी शाइरी बि कमाल जी आहे, ऐं तव्हांजी उर्दू शाइरी तमामु कमाल जी आहे। उर्दू में तव्हांजो मवादु वधीक आहे या सिंधी में वधीक न आहे? उर्दू में घटि आहे, उर्दू में घटि आहे। फोकस सिंधी ते आहे। सही। उर्दू जो इहो आहे जेको ख़्याल थियो उर्दू में शाइर अहिड़ा आहिनि जॻहितकार ई कान्हे। जी 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 जेको कमु थियल आहे उर्दू में जी जी जॻहितकार कान्हे, हाँ। पर वरी बि हिकिड़ो अलॻि हिकिड़ो जी चइजे उहो जॾहिं ईंदो आहे ख़्याल त लिखी छॾींदा आहिनि। हा, न सुठी ॻाल्हि आहे, माण्हू खे कहिड़े बि ज़ुबान में ख़्याल अची वञे। असल में त हू चवंदा आहिनि त बाबा तव्हांजी मादरी ॿोली कहिड़ी आहे, उनजे लाइ हिकिड़ो सिंपल जवाबु आहे त जंहिं ॿोलीअ में तव्हांखे ख्वाब ईंदा हुजनि उहा तव्हांजी मादरी ॿोली आहे। ठीकु आहे न, असांखे ख्वाब कहिड़ी ॿोलीअ में अचनि था त इहा असांजी मादरी ॿोली आहे। बाक़ी त ॿोलियूं सभु असांजूं आहिनि, ऐं जेके फितरत में त के हदूं आहिनि ई कोन के। सो तमामु बहितरीनु। हिन वक़्तु अव्हांजी जेका शाइरी आहे उहा तव्हां जेका सहेड़े चुका आहियो या छिड़ विछड़ आहे? नसी हिकिड़ी बाक़ाइदी डायरी आहे जी। ऐं आउं जेका शइ लिखंदो आहियां, जेका बि शाइरी कंदो आहियां, पहिरीं अदबी संगत में पढ़ंदो आहियां, उन खां पहिरीं डायरी ते कोन लाहींदो आहियां। पहिरीं इस्लाह कराईंदा आहियो? जी हा। उहा तेसीं डायरी ते न लहंदी जेसीं ताईं इस्लाह न थींदी। उहा उते थी आई त पोइ आउं डायरी ते अची लिखंदो आहियां। तक़रीबन सभु मवाद पंहिंजो डायरी में महफ़ूज़ आहे। वाह वाह, सही सही। भला नसर बि लिखियो अथव या रुॻो शाइरी कयो अथव? न साईं, नसर ॾे घटि ध्यानु ॾींदो आहे, छो मुंहिंजो घणो करे वज़न जे हिसाब सां लिखण जो शौक़ु हूंदो आहे, ऐं ख़्याल जेको ईंदो आहे उहो वज़न सां उहो माना इल्म उरूज़ जे दायरे में अचे थो। सही। भला उस्ताद तव्हांजो कहिड़ो शाइरीअ में? उस्ताद जीअं असांजो अज़ीज़ ॿुधायोमांव, सुठो बहितरीनु शाइर हो, इनकलाबी शाइर हो ऐं रोमानवी शाइर हो, उस्ताद मोहसिन मंगणार। उस्ताद मोहसिन मंगणार। जी हा, मोहसिन हैदर सां मशहूरु हो। सही। जवानी में उनखे थोरो कैंसर थियो ऐं फोत थी विया। तमामु बहितरीनु शाइर, इलाही मुंहिंजी इस्लाह उन्हनि कई। उन खां पोइ अदबी संगत जा सभु उस्ताद, जेकी बि सीनियर असांजा उस्ताद, ये रचानी बुज़ुर्ग असांजा उस्ताद जी गुलाम हैदर आहे, इन्हनि सां मुलाक़ात थी। ऐं वरी घणो उत्साह तॾहिं मिलियो हिन 2015 में वरी कुझु टाइम संगतूं ईअं गुम हूंदियूं हुयूं। सही। संगतूं शुरू थियूं, अदबी संगत शुरू थी, ऐं उनमें डॉक्टर महमूद मुगल साहब अचनि। वाह 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 वाह। ऐं उन्हनि असांखे, असां त परियोजी पढ़ंदा आहियूं, पर उन्हनि असांखे इलाही हिमथायो। वाह वाह। ऐं इलाही भई तव्हां बाक़ाइदे लिखो था ऐं सुठो लिखो था। काविश गैलरी जो हिकिड़ो पेज हूंदो, डॉक्टर साहब हुन में हूंदा। असांजा कुझु गज़ल सुठियूं सुठियूं शयूं हुनमें, ॿ गज़ल त मुंहिंजा हुनमें न, जेके बि सुठा दोस्त हुआ, जीअं फरहाद आहे या हबीब आहे या शंकर हो, शंकर बील आहे, इन्हनि दोस्तनि जा महमूद साहब इहो ई चयो त ही मेरिट ते हिननि जो हक़ु आहे। वाह वाह। ऐं ही का इहो कोन्हे सिफारिश न आहे, सिफारिश कान्हे। वाह वाह। हिननि जो हक़ु आहे, ही छपी ॾियणु घुरिजे। वाह वाह। महमूद साहब माना हिकु सुठी राह हमवार कई, यकीनन ख़ूबसूरत तबियत ऐं ख़ूबसूरत मिज़ाज जा माण्हू आहिनि। अलाह साईं हुननि खे सिहत ॾे ऐं उमिरि दराज़ अता करे, ऐं उन्हनि जो जेको सायो आहे, शफ़क़त जो जेको सायो आहे, तव्हां असां सभिनी जे मथां सलामत रखे। सही साईं। ज़िंदगी त हिकिड़ो इंतिहाई ख़ूबसूरत अहसासु आहे। हिकिड़े शाइर जे लाइ त ज़िंदगी तमामु हिकिड़ी क़ीमती आहे, हर इंसान जे लाइ क़ीमती आहे, पर हिकिड़े आशिक़ जे लाइ ऐं हिकिड़े शाइर जे लाइ ज़िंदगी तमामु हिकिड़ो वॾो अहसासु आहे। उहो असुल ज़िंदगी खे इंजॉय कंदो आहे। भला सईद साहब खे बि कयो इश्क लॻो करें कंहिंसां या? ज़िंदगी ते यादि आहे कुझु सीटियूं, ज़िंदगी गुलाब आहे या गुलाब जो कंदो, ज़िंदगी गुलाब आहे या गुलाब जो कंदो, आ गुनाह जो गिरण, गुनाह जो गिरण या सवाब जो छंडो।
वाह 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 वाह। त ज़िंदगी ख़ूबसूरत बि आहे, ज़िंदगी जा हर पहलू आहिनि। जीअं पैर बदिलजनि था, जी माण्हू जी तबियत बि बदिलजे थी, मिज़ाज बि बदिलजे थो, ऐं कॾहिं हू ख़ुशि आहे कॾहिं नाख़ुशि बि आहे। यकीनन ज़िंदगी ईअं ई आहे, ऐं उन्हनि सां दुख ऐं सुख सां गॾु आहे। सही सही न को ख़ूबसूरत बि आहे त कड़ी बि आहे। सही उहो ॿी शिकल बि हूंदी आहे जेके डिॼाइण वारी, सही जो माण्हू हा, उते अची वेंदो आहे त हाणे जीअणो कोन्हे, सही पर वरी बि जे हिमत आहे, हा जीअं हिकिड़ो मुंहिंजो शेर गज़ल जो मञा त ॾे मथो ॾे मथो छा थियो जे गरी आहे, ॾे ॾे मथो छा मथो थियो जे गरी छा आहे। थियो जे गरी आहे, हा उमिरि पंहिंजे मथे जी भरी आहे। हा 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 वाह 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 वाह। त हिमत साईं हाराए मुकरर मुकरर मुकरर। ॾे मथो छा थियो जे गरी गरी आहे, आहे उमिरि पंहिंजे मथे मथे जी भरी भरी आहे। आहे। वाह साईं वाह 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 तमामु ख़ूबसूरत ख़्याल ऐं तमामु बहितरीनु। उषा साईं चयो आहे न, कॾहिं मन माकोड़ी कॾहिं केर शींहं, सरतियूं सारो ॾींहुं हियूं न आहे हंधि हिकिड़े। तमामु बहितरीनु ॻाल्हि कई सही साईं तव्हां। असांजे ॾिसंदड़नि जे लाइ को शाइरनि जे लाइ पैगाम, जेके असांजा नाज़रीन उन्हनि जे लाइ को सईद साहिब जो पैगाम। हूअं त ॾिठो वञे त घणनि माण्हुनि जी सोच इहा शाइर फज़ूल आहिनि ऐं शाइर चरिया आहिनि, ऐं इहो कमु ई अजायो आहे। कमु इहे जायो आहे। पंहिंजो टाइम बि विञाइनि, मिलनि बि कुझु कोन थो, ऐं कंहिं हद ताईं इहा हक़ीक़त बि आहे जो हिकिड़ो मज़दूर शाइर अगरि टाइम कढी कंहिं गॾिजाणी में वञे या कंहिं प्रोग्राम में, त मुंहिंजे ख़्याल में अचण महिल त पाण त खायो अचे, ॿार बुखिया वेठा आहिनि। अल्लाह त इहे शयूं वणनि, पर ही शाइरी हिकिड़ो कुदरती ॾात आहे अलाह जे तरफ़ां। अच्छा, ॾात खे इस्तेमालु करिणो आहे त उहा इस्लाह कजे, इंसान जी इंसानियत जी ऐं इस्लाह कजे, ऐं जीअण जा गस ॾिजनि, जीअण जा न गस त अहिड़ा न ॾिजनि जो शाइरी पढ़ी वञी वाह में जंप ॾे या वञी ख़ुदकुशी करे। न, उहा हिमत ॾे, उत्साह ॾे त गुरबत पंहिंजी जॻह ते, ऐं अलाह खां वॾो रोज़ ॾियण वारो केर बि कोन्हे। पंहिंजी हिमत ऐं महिनत ते भरोसो करियो, हीअ ॾात आहे, हिन में पंहिंजी भलाई करियो ऐं सुठा ॾस ऐं सुठा गस ॾियो। वाह 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 तमामु बहितरीनु। ऐं ॾिसो गुरबत, हू कंहिं चयो आहे न त दुनिया में ग़रीब ॼमण को ॾोह कोन्हे को, पर दुनिया में ग़रीब मरी वञणु हिकिड़ो वॾो ॾोह आहे, ठीकु आहे। हाणे ही सॼी दुनिया तव्हांजी आहे, उनमें ही माण्हूअ जा ॿ तारफ़ हूंदा आहिनि, हर इंसान जा ॿ तारफ़ हूंदा आहिनि। हिकिड़ो तारफ़ इहो आहे त आउं सेक्रेटरी आहियां, आउं मिनिस्टर आहियां, आउं MP आहियां, आउं DO आहियां, ऐं कंहिं मनसब ते वेठो आहियां, सेठ आहियां, वापारी आहियां, कुझु आहियां। हिकिड़ो ई मुंहिंजो तारफ़ आहे, जेको केसि ताईं रहे थो का ख़बर कान्हे का। 60 साल ताईं सरकारी मुलाज़मत रहंदी, कारोबार आहे तेसि ताईं रहंदी जेसि ताईं सिहत मुंहिंजी इजाज़त ॾे। ॿियो जेको माण्हूअ जो तारफ़ आहे, जेका हुन में अंदरि ॾात आहे, उहो उन ॾात वारे ॾींहं खां वठी मरण ताईं उहा शइ हुन सां गॾु, उहो तारफ़ असुलु तारफ़ हुनजो उहो आहे, ठीकु आहे न। त इहा ॻाल्हि तव्हां ॾाढी भली कई त जेका तव्हांखे ॾात आहे उन में निखार पैदा कयो, इस्लाह कयो, ऐं जेको माण्हू तव्हांजे प्लेटफॉर्म ते अचे थो त घटि में घटि तव्हां हुनजी एॾी इस्लाह करियो, एॾो हुनखे इनकरेज कयो त हू वधीक लिखे, डिस्करेज करियो त मथां हू वञी को अहिड़ो क़दम खणे। तमामु बहितरीनु, तव्हां सां मिली करे ॾाढी सही साईं ख़ुशी थी, ऐं असां दुआ कयूं त अलाह साईं तव्हांखे दामे दरमे कर में सुखने सदाईं आबाद रखे। इंशाअल्लाह ताला वरी तव्हां सां ॿियूं मुलाक़ातूं थींदियूं। दोस्तो, अॼु असांजी सईद मंगणहार सां जेका मुलाक़ात हुई टंडे लाहिर में, उहा पुॼाणींदे पहुचे थी। वरी ॿिए प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त, तेसिताईं अलाह भाई।